नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे टंडो आदम खां ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल सेशन जज टंडो आदम काज़ी अब्दुल हकीम जी अदालत म्युनिसिपल टंडो आदम जे अॻूणे तालका नाज़िम मोहम्मद शाहिद शेख जे क़त्ल केस में ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदार मीर गुल लंजवाणी ऐं हरचंद उर्फ़ हेसू भील खे 25 साल कैद ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ऐं फुर जे ॾोह में 5 साल कैद ऐं लख रुपया ॾंड जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। वाज़े रहे त जवाबदार 5 साल अॻु ॼाणियल जवाबदारनि समेत 3 जवाबदार विच शहर में अॻूणे तालका नाज़िम खां मोटरसाइकिल ऐं पिस्टल फुर कई ऐं मज़ामत करण ते मथां फायरिंग करे खेसि क़त्ल करे छॾियो हो, जंहिंजो क़त्ल केस मक़तूल जे भाउ हाजी ज़ीशान शेख टंडो आदम सिटी थाणे ते 3 जवाबदार माशूक रिंद मीर गुल लंजवाणी ऐं हरचंद भील ते दाख़िल करायो, जेको गिरफ़्तारी बाद जेल में हुआ, जिन मां हिकु जवाबदार माशूक रिंद जेल में ई फोत थी वियो। मक़तूल जे केस जी पैरवीकार सरकारी वकील तारिक अज़ीज़ गोरी, जॾहिं त जवाबदार धुर पारां केस जी पैरवी एडवोकेट अल्ताफ़ जुनेजो ऐं एडवोकेट नंजम लाखो कई। सज़ा ॿुधायल जवाबदार खे ॿीहर डिस्ट्रिक्ट जेल सांगड़ मोकिलियो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।